जी नाज़रीन, असी इन वक्त मौजूद आहियूं पीर काजी शाह मेले में, जिते 3 रोज़ा जारी है। उस अचो तो वधीक ज़ायरनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सिक्योरिटी जा इलाही मसला आहिनि। न सिक्योरिटी आहे, न रोड रस्तो आहे, न पीअण जो साफ़ पाणी आहे। ज़ारी परे परे खां आया आहिनि, इलाही परेशान आहिनि। हेल्थ हिसाब सां हिते शोबो सहूलियत न आहे का। हुकूमत जी तरफ़ां का सिक्योरिटी ना आहे। असांजी का माना महफ़ूज़गी पंहिंजे पाण खे महफ़ूज़ नथा सम्झूं। सम्झे जीअं लाल साईं ते धमाको थी वियो, उनखां पोइ सम्झ लॻी न हिते ही माना असांजे सिंध जो वॾो मेलो आहे ऐं तरह तरह जा माण्हू बलोचिस्तान हर मुल्क खां हर सूबे खां माण्हू ईंदा आहिनि हिते। आवाम आहे पर महांगा आहे, पर ख़रीदारी घटि आहे। साईं गाई शाह जो मेलो आहे। रोड रस्ता काछो असांजो सिंध सॼी सोन आहे, पर काछो असांजो तमामु बहितरीनु आहे। असांजे लाइ हिते न ज़ाइरीन जे लाइ रस्ता आहिनि, न पाणी आहे, न वॉशरूम आहिनि, का शइ जी सहूलियत न आहे। ऐं हिन साल त मेलो तमामु पोइ हलियो आहे कोरोना जे करे, ऐं उन खां अलावा को बि माना मज़ो न आहे माण्हुनि में। रुगो माना बेज़ारी लॻी पई आहे। न पाणी अथनि, न तव्हांखे अलाह साईं ख़ुशि करे, न को रस्तो आहे, न को छा कुझु बि माना फैसिलिटी न आहे। जी नाज़रीन, तव्हां माण्हुनि जूं ऐं दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। अक्सर करे दावूं हिननि जो सहूलियतूं न हुजण जे बराबरि आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त जेके सहूलियतूं न आहिनि, अॻिते जे लाइ हिननि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरा टीम सां गॾु इस्माइल शाणी, टाइम न्यूज़, ॾाढो रहीम ख़ान।